अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सौराब सूमरो। ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, सभु सुञाणींदा आहिनि। चैनल बि मुंहिंजो आहे, तव्हां ॾिसंदा आहियो सौराब सूमरो जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। ऐं अॼु असां मौजूदु आहियूं हिकु तमामु वॾी शख़्सियतुनि सां गॾु। मुंहिंजे खॿे पासे खां तव्हां ॾिसंदव त बख़्शण मेहराणवी साहिबु कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। ऐं बख़्शण मेहराणवी साहिबु हिकु अकेडमी जी हैसियत रखनि था। असां हिननि खे ॾिसी हिननि खां सिखियो आहे कंपेयरिंग। अञा ताईं बि, अॼु ॾींहं ताईं बि जॾहिं बि कोई शो कंदा आहियूं त पहिरियां हिननि सां फ़ोन ते राब्तो कंदा आहियूं ऐं हिननि खां कुझु टिप्स वठंदा आहियूं। अलीगुल मला मुंहिंजे भरिसां मौजूदु आहे, जेको सदाईं मूंसां गॾु हूंदो आहे ऐं असां गॾु कॉमेडी कंदा आहियूं। तव्हां ॾिसंदा आहियो घणे क़दुरु असां स्टेज ते जेका परफॉर्मेंस कंदा आहियूं उन में असांजी जेका रहनुमाई कंदो आहे बख़्शण मेहराणवी साहिबु, असांखे कुझु पंच लाइन ॿुधाईंदो आहे, असांजी रहनुमाई कंदो आहे त हिनखे हीअं चइजो, हिनखे हीअ चइजो। त असां हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं बख़्शण मेहराणवी साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो, पंहिंजे क़ीमती वक़्त मां। अॼु वरी वेठो ई माशाल्लाह फिरोन जी दरबार में वेठो आहे। इहो बि सखर में हिकु अञा डिघियूं कुर्सियूं सखर में वियासीं, हिकिड़ी जाइ ते शो हुयो, उते ईअं ई रेस्ट हाउस में हिन खां बि डिघियूं हुयूं कुर्सियूं जंहिंमें असां वेठासीं। जीअं अलीगुल ऐं मां, त बख़्शण मेहराणवी साहिबु आयो, अचण सां चई त यार कुर्सियूं त एॾियूं डिघियूं आहिनि जहिड़ियूं फिरोन जे दरबार जा वज़ीर हुजो। वज़ीर कोन चयो, फिरोन जे दरबार जा सिपाही। हा, अॼु सोफ़नि ते असां वेठा आहियूं। पर अॼु जंहिं शख़्सियत सां मां तव्हांखे मुलाक़ात कराईंदुसि उहे बि मज़ाज हिकु अकेडमी जी हैसियत रखनि था। असांजी एतिरी उमिरि न आहे जेतिरो उन्हनि जो तजुर्बो आहे। नंढे हूंदे आहियूं किथे इहो त ॿुधाए न। असां दादू में आहियूं। दादू सिंध जो जोधन जो शहर आहे। दादू में आहे दादू उस्ताद बुखारी जो शहर आहे। मंज़ूर सखीरानी जो शहर आहे। सजाद सुहाग जो शहर आहे। दादू बहादुरनि ऐं सर्वेचन जी सरज़मीन आहे। ऐं जंहिं लाइ उस्ताद बुखारी चयो त दादू में हिकिड़ो जादू आहे। दादू में लालू बि आहे। हा न, रशीद चारण बि आहे। एॾा वॾा नाला आहिनि ॿिया बि। तमामु वॾा नाला, पीर मज़र खां वठी पीर मोज़म साईं, माशाल्लाह तमामु वॾा नाला। ॿियो छा आहे दादू जी ख़ास? ॿियो दादू में बि सुठी ख़ासियत दादू जो मेहंदी न, उहा मेहड़ पखी जेको आहे सो हिकिड़े पर ते उॾंदो आहे। ख़ासियत इहा दादू जा माण्हू प्यार करण वारा माण्हू आहिनि, मोहबत करण वारा माण्हू आहिनि। त अॼु जंहिं शख़्सियत सां मां तव्हांखे मिलाईंदुसि उहे हिकिड़ी अकेडमी जी हैसियत रखनि था ऐं एक्सक्लूसिव इंटरव्यू हूंदो उहो हिकिड़े क़िस्म जो। असांजी एतिरी उमिरि न आहे जीअं मां तव्हांखे सवेर ॿुधायो त अलीगुल मला हुजे या मां हुजे या ॿिया जेके दोस्त असांजा कॉमेडियंस आहिनि हिन दौर जे हिसाब सां जेके कॉमेडी कनि था, त उन दौर में असां जेका कॉमेडी कयूं पिया उन्हनि खे ॾिसी असां थोरो सिखूं पिया, अञा कंदा पिया अचूं। अॼु असां सां गॾु आहे मज़ाह जी दुनिया जो बेताज बादशाह कादिर बख़्श मिठू साहिबु। अॼु असांखे मिली वियो आहे हिते दादू में। तो कादिर बख़्श मिठू साहिबु, तव्हां खां पुछंदासीं त हेॾे सोशल मीडिया जो हिकिड़ो दौरु हले थो, तमामु ज़बरदस्त दौरु हले थो, जेको पूरी दुनिया में हिन वक़्तु हर माण्हू पंहिंजो चैनल ठाहे थो। तव्हां छो सोशल मीडिया खां परे आहियो? तव्हांजो मतिलबु पंहिंजो कोई चैनल न आहे यूट्यूब जो, या तव्हां सोशल मीडिया ते घणो सरगर्म छो न आहियो? वॾी ॻाल्हि आहे त ग़रीब आहियां न, इन करे मुंहिंजो को धनी साईं कोन। हा, ग़रीब त असां कहिड़ा मलिक रहियासीं पुटरो में। इन करे ऐं तव्हांजी महिरबानी आहे। आउं ख़ुशि नसीब आहियां जेके तव्हां सां गॾु हेॾनि फनकार सां गॾु वेठो आहियां। ऐं मूंखे ख़ुशी आहे दादू शहर में अची, छो त मुंहिंजो उस्ताद बि दादू शहर जो उस्ताद मोहम्मद फ़कीर निगारी, जंहिंखे उस्ताद मोहम्मद मस्कुर चवंदा, उन मूंखे धाॻो ॿधो ऐं उनजो धाॻे ॿधल शागिर्द आहियां। अलाह तबारक तआला उनखे जन्नत फिरदौस में जॻहियूं ॾे। अलाह साईं उनजे मिट माइटनि खे अदीन खे ख़ुशि रखे। उन जे करे ई अॼु आउं कादिर बख़्श मिठू आहियां। अच्छा साईं, पोइ माना सोशल मीडिया खां बिल्कुलु तव्हां परे आहियो, न फेसबुक या यूट्यूब वग़ैरह इंस्टाग्राम कुझु बि यूज़ न कयो? कंहिं मूंसां तावन ई कोन कयो तई। तव्हांजी महिरबानी जे पासे में ठाहे मूंखे त फनकार जा माण्हू ई कोन सम्झंदा। न साईं, तमामु वॾी वॾा फनकारनि सलाम कर जवाब ई न ॾे। वर्ल्ड लेवल ते साईं कादिर बख़्श मिठू साहिबु ग़रीब थियण ॾोह न आहे, गुरबत कुदरत वारे तरफ़ां माज़ूर माण्हू आहियां। इन करे तव्हां माशाल्लाह पूरी दुनिया में परफॉर्म कयो आहे। मुंहिंजे ख्याल में दुनिया में अहिड़ो को मुल्क न हूंदो जिते तव्हां न विया हूंदा। तमामु सभिनी मुल्कनि में तव्हां परफॉर्म कयो। हिन वक़्तु पूरी दुनिया में तव्हांखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि। महिरबानी। त तव्हां यूट्यूब जो को चैनल तव्हांखे कोई भला दोस्त ठाहे ॾे या उहो तव्हांखे टेक्निकल सहूलियत ॾे त पोइ तव्हां हुन में कमु करे सघो था? जे त असां तावन कंदासीं, कमु कंदासीं। ऐं अञा ताईं कमु कयो पिया, शोज़ वग़ैरह मिलनि पिया? हा बिल्कुलु, शो जिते मिले असांजी रोज़ी आहे। ॿियो आहे न, तक़रीबन असांजी एतिरी उमिरि न आहे उस्ताद, तव्हांजो माशाल्लाह हिकिड़ो फ़न आहे ऐं पूरी दुनिया में तव्हां परफॉर्म कयो आहे। त हाणे बि जेको ईंदड़ वक़्तु आहे, जेको हिन वक़्तु दौरु हले थो सोशल मीडिया जो, इन दौर जे हिसाब सां तव्हां छा था सम्झो त अञा दौरु अॻिते कहिड़ो ईंदो, छा ईंदो, छा थींदो?
हम जेके जीअरा जेके ॾिसनि ज़िंदगी जो को भरोसो है छा अच्छा आहे न माशाल्लाह तव्हां पर आज सोशल मीडिया हिन कहिड़ी ख़बर वरी हिन खां ॿियो चैनल अचे ॿियूं ॻाल्हियूं अचनि ऐं दुनिया ॾींहं ॾींहं तरक़ी बि करे आहे ऐं जेको अॼु थियणो तो सुभाणे न थींदो जेको सुभाणे थियणो परे न थींदो आहे आहे न अच्छा साईं कादर बख्श मिठू साहब एवरग्रीन आहिनि माशाल्लाह असां जॾहिं बि हिननि खे ॾिठो आहे नंढे हूंदे खां वठी ईअं ई ॾिसंदा पिया अचूं नाज़रीन तव्हां बि ईअं ई ॾिसंदा हूंदव हिननि खे त इन जो राज़ छा आहे तव्हां माना ईअं सदाबहार छो आहियो मूं ज़िंदगी में नशो न कयो आहे सुभान अल्लाह मूंखे यादि न आहे कॾहिं मूं सोपारी खाधी कॾहिं सिगरेट पीतो चर्च पीतो छा नशे खां परे कुझु बि न, शराब कुझु कुझु बि न न। सुबुह साण उथंदो आहियां पहिरीं नाश्तो कंदो आहियां पोइ वेदू करे क़ुर पढ़ंदो आहियां तर्जुमे सां माशाल्लाह मूं अलाए घणा दफ़ा क़ुर ख़तमु कयो आहे वाह हा हिन करे हिकिड़ी जॻह ते प्रोग्राम थियो अनाउंसमेंट थी मौलवी साहिब खे अर्ज़ु आहे त बख़्शण साईं अचे तलावट कयो हुनखे चयूं कोन त कीअं ईंदो आऊं चुते भाई आप बैठे हैं आपकी शुरू में एंट्री नहीं है बीच में इन करे हाँ वरी उठ या तो कि तकड़ा छा माई कटे मुझे सूरह फाता मक्की एक रुकू 7 आयतूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू अल्लाह जे नाले तां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ अल्लाह जी जेको सॼे जहान जो रब रहमान रहीम जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो मालिक यौमिद्दीन मालिक आहे क़यामत ॾींहं जो अय्याक नअब्दु व अय्याक नस्ताईन तुंहिंजी इबादत करूं तोखां ई मदद घुरूं था अहदिना सिरातल मुस्तक़ीम असांखे नेक वाट ते हलण जी हिदायत ॾे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरल मग़ज़ूबि वलज़ालिन आमीन उन वाट दी जंहिं वाट ते तो इनाम रखियो न उन वाट ते जंहिं वाट ते तुंहिंजो गज़ब थियल न गुमनाह वारी वाट इन खां पोइ सूरह बक़रा 286 आहे तूं 40 रुकू उन खां पोइ सूरह इमरान 200 आयत 20 रुकू क़ुरान में इहो मिठू जो ॿियो पासो इहो ॿियो रंग और ॿियो रूप आहे ऐं ही उहे आर्टिस्ट आहिनि जिन पंहिंजा ॻोड़ा पंहिंजे अंदरि में पी ॿियनि खे रुगो मुर्कूं विरायूं टहिक विराया इहा वॾी अज़मत वारी ॻाल्हि आहे त हाणे थोरो पाण वरी हिन जे सफ़र न हलूं छो त मूं हिन सां गॾु घणो सफ़र कयो आहे ठीकु आहे हिननि न सां गॾु मिठू खां हिकिड़ा यादगार वाक़िया था वॾा वाक़िया आहिनि मिठू खां हिकिड़ो पुछो त हिकिड़े दफ़े असीं लाड़काणे पे वियासीं प्रोग्राम करणु त मरूम अला बचायो खोसो जेको आहे गोज़े नवाज़ आहे उनखे ईअं वेठो वीचारो जीअं नाड़े छोड़ जी थिए थी त हिन खे शर्त रखीसीं जेकॾहिं हिनखे छिरक भराई त असीं तोखे इनाम ॾींदासीं ऐं पोइ अॻिते ही पाण ॿुधाईंदो त कीअं वञी हुनखे पोयां को त अहिड़ियूं ॾाढा इहो त ॿुधाए यार हू जॾहिं वेठो न हा। त मूं वरी पोएम हुन सां हालत ॿुधे हिकिड़ो ॿियो वाक़ियो ॿुधाईंदो असीं टंडे मोहम्मद ख़ान पे वियासीं बस में अंजुमारा पुराणा फनकार फौजिया सुमरो हुयो सभिनी सां हिन ते हिकिड़ो शर्त रखियो त फलाणे होटल तां दख़ल तां बरनी मां केक मुफ़्त में खाई आहे अच्छा असां तोखे इनाम ॾींदासीं तॾहिं 100 रुपया वॾी ॻाल्हि पोइ हिन छा कयो इहो ॿुधिजे इहो ॿुधाइजे गंदी मथां करे खदड़े वांगुरु ईअं करे हू मूंखे केक कढी खाधमि आज ख़ुशि आहे ॿियो कर तबियत ठीकु आहे ॿियो करे चवण बेड़ा पार उन्हनि खे मुफ़्त में केक खाराइजे ॾियो असां वटि वाह सो अहिड़ा खोड़ सारा वाक़िया हिकिड़े ॾींहुं ते हिकिड़े प्रोग्राम में पहिरियों महिल वियासीं उते हिकिड़ो असांजो पुराणो फनकार मखणू फ़क़ीर छा नालो हुनजो विसरी वियो आहे साईं उहो उते ॿिया त माना ॻाइनि वेठा फनकार अहिड़ा हुन हिनखे वारो देरि सां मिलियो अलाए छा ई वेई वियो उते उहो ठरो भरो हले पियो त उहे वरी ॿिया हुजनि हिकिड़ा हुनखे जो उञ लॻी कलाठी ज़मीन हिकिड़ो ॻोठाणो माल पाणी हुजे न त हिनखे चई त अदा मश्करा पाणी त प्यार ही वरी हिकिड़ो गिलास हुजे हुनखे खणी ॾिनो हुनमें त गुठरो पियो हुन वरी पी छॾियो हिनखे सोचे हिन में ही कड़ो अची आयो पोइ वरी वियो पाणी अॻिते ई ॿुधाईंदो पोइ छा थियो हू वीचारो सिगरेट बि न पीए हा हुन कॾहिं सिगरेट बि कोन पीतो हुनखे जॾहिं हुनखे नशा थिया न ईअं करे अलाए केरु गानो ॻाए पियो छा पियो ॻाए छा पियो ॻाए किथां पियो ॻाए मुंहिंजो वात मां पियो ॻाए की तो पाणी कहिड़ो ॾिनो हिन में
दफ़ा छा थी आहे पाणीअ में मुंहिंजो पुराणो बोर आहे हिन करे न पुराणो बोर अच्छा न पटको न बदिजे न हाणे हुन पटको इहो ॿधी पटको इहो करे अॼु ही बि नथो बीहे पटके खे ही बि नथी वरी जीत गड़ियो वञनि उन ते चर्चा आहे अच्छा ये किसा त थी विया हिते जेके शोज़ में तव्हां वेंदा रहिया मुख़्तलिफ़ शहरनि में सॼी सिंध में असां ॿुधो आहे त तव्हां ॿाहिरि मुल्क में विया हुयो उते कंहिं डिस्को क्लब में तव्हांखे वञिणो हुयो तव्हांखे न पिया छॾनि सलवार कमीज़ तव्हांखे पातो हा इहो दुबई वियासीं जी सो मूंखे सुथण कमीज़ मास्टर मंदूर खे कोन छॾियूं अच्छा गेट भैया लड़ो उहो सलवार कमीज़ सलवार कमीज़ ना ठहणो सलवार कमीज़ ना ठहणो ना यो हा उहो डिस्को क्लब में तुफील संजराणी उनखे पैंट वियो हुजो 100 रुपया टिकट वटि वियो हुजो 100 धर्म वॾी ॻाल्हि मूंखे मुंहिंजो तूं हल आउं अचां थो हुन मूंखे वॾो गार्ड हिकिड़ो बीठो हेॾो सारो हा न को पिस्तौल न को छा हेॾो नंढो हुजे हिते त उहो मूंखे ॾिस सलवार कमीज़ ना चलाओ हाणे मुंहिंजी सुथण में वरी खीसा हूंदा आहिनि ॿ तो हे रिप लॻियल हूंदी आहे पैंट वारी तो मूं अगट खोले कमीज़ अंदरि करे मुंहिंजो नो पैंट नो सलवार कमीज़ पैंट लेथोनिया ये अज़रबैजान बीको मास्को कोका मूंखे ॾिसे उन डंडो हीअं करे डंडे हिकिड़ी मूंखे मूंखे वठी अंदरि टिकेट ॾिने चे अॻियां हाणे ॿाहिरि मुल्कनि में इलाही हाणे ॿाहिरि मुल्क में $17 लंडन वियासीं न 17 तव्हां ॾिसो त ख़ासि करे सिगरेट पीअण वारो माण्हू मानी खाईंदो पाणी में पीअंदो सिगरेट 5 मिनट हाणे पाण वटि हिते पाकिस्तान में गोल्डी महांगो सिगरेट हिते नाश्तो करे ॿाहिरि निकितासीं हेॾो पटको ॿधो वॾी सुथण वरी जेको माण्हू अचे हिनखे ॾिसे आउं हेॾा बि ॾिसां मूंखे चई मिठो मुंहिंजो माण्हू मूंखे ख़राबु नज़र न छो था ॾिसनि मुंहिंजो जेके ॾिसनि था हुनखे चओ ऐं तोॾा ॾिसां ई कोन थो तूं केॾा पियो ॾिस मुंहिंजो केॾियूं ख़ूबसूरत अंग्रेज़ाणियूं ॾिस अलाह साईं ने कीअं ठाहियो केॾियूं सोहणियूं आहिनि घर त जहिड़ो माल ॿधो पियो साॻियूं बटारियूं आहिनि उहो ई जेॾी महिल उहो ई आहे न हीअ कहिड़ियूं सोहणियूं आहिनि भाई हिकिड़ी माई अची हिनखे झलियो हथ मां हीअ परेशान हेॾो थोलो मिठो हीअ केरु आहे मुंहिंजो मूंखे कहिड़ी ख़बर केरु आहे चई हिनखे छा थी चए मुंहिंजी मूंखे कहिड़ी ख़बर हाणे मूंखे चई हिनखे जान छॾाए मूंखे अंग्रेज़ी अचे कान मुंहुं मिड़े चयो एक्सक्यूज़ मी प्रॉपर नो प्रॉपर स्मोकिंग नो लो कम कम छा थी चए मुंहिंजो चई हेॾां अचे सिगरेट उछलाए ऐं अहिड़ियूं फूकूं मुंहिंजो ईअं न कर सिलेंडर न फाटी पई एॾो ज़ोर न लॻाए हुन सिगरेट उछलाए ईअं करे हाणे वरी ॿिए ॾींहुं वरी उहा ई साॻी आदत सिगरेट कढे मुंहिंजो यार तूं पी न सिगरेट तूं बि दड़का मूंखे मिलण तूं हर न कर कंहिंखां पुछ हाणे हुते जहिड़ो देश तहिड़ो वेस पाण वटि सलवार कमीज़ अजर कुल में वेठा त हाणे हिकिड़े माण्हू खां ई पुछ कयो डप मां एक्सक्यूज़ मी दिस इज़ सिगरेट स्मोकिंग किथे उछलायां त उन माण्हू हेठि मदद अदा हो न उछलाए कुंड में हिते रोड ते न बि पुलिस दिले तूं सिंधी अचियां तूं कीअं सुञातो चए त अंग्रेज़ी में उछलाइण आहे ई कोन मुंहिंजा ॾाढो ज़बरदस्त माना हाणे वेझे मुस्तक़बिल में इहे चई सघूं था त तव्हांजो यूट्यूब चैनल ईंदो कोई न कोई तव्हां कोई अगरि छोकिरो हुजे जेको IT जो एक्सपर्ट हुजे तव्हां यूट्यूब चैनल खोले ॾे तव्हां हुन ते कमु कंदव जी नाज़रीन त अनक़रीब तव्हां उस्ताद कादिर बख़्श मिठू जो यूट्यूब चैनल बि तव्हां ॾिसंदव सोशल मीडिया ते हुनखे लाइक कजो शेयर कजो ऐं कमेंट्स बि ॾिजो छो जो अक्सर माण्हू असां पुछंदा रहंदा आहिनि जॾहिं सभु कॉमेडियन्स हुननि पंहिंजा यूट्यूब चैनल ठाहिया आहिनि त कादिर बख़्श मिठू साहिबु हेॾो सीनियर असांजो कॉमेडियन आहे उहो छो पोइ हिते आहे हिन दौर में ऐं माशाल्लाह ही साईं उन दौर खां वठी कॉमेडी कंदा था अचनि जॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो चैनल हूंदो PTV जो ऐं इहे मुख़्तलिफ़ शोज़ हूंदा PTV ते मूं उर्दू प्रोग्राम 1 मैन शो मोइन अख्तर उमर शरीफ इलेक्शन जो दौर हूंदो मूं उर्दू प्रोग्राम सूरज चांद सितारे उर्दू प्रोग्राम सिंधी ड्रामनि में कम ड्रामनि में आवाज़ मुंहिंजा हूंदा आवाज़ मुंहिंजा हूंदा दरवाज़ा खोलंदो ये आवाज़ हूंदा ये साउंड इफेक्ट्स साउंड इफेक्ट हिकिड़ो अली बाबा जो ड्रामो हो हुनजो पंहिंजो बालिश शाही हुन जो लिखियलु हो गुलाम हैदर सिद्दीकी साहिबु डायरेक्टर हो जी उहो उते असांजे पाड़े में उते स्कूल हो उते शिकारनि जे घर जेके हॾा मेड़ींदा आहिनि उन्हनि जी कहाणी सो हाणे
सूमर ॾींहुं रिकॉर्डिंग पिया कनि 2 किलो गोश्त तॾहिं सेर हूंदा किलो कोन हूंदा 2 सेर गोश्त वठी आयो कोतनि खे ॾिनो कोतनि गोश्त मिलियो खाई भॼी वेंदा आहिनि रिकॉर्डिंग ॾेखारण उहो गुलाम अदर सिद्दीकी परेशान यार अली बाबा मुंहिंजो अली बाबा खे असीं मामा चवंदा असांजो अज़ीज़ हूंदो मुंहिंजो मामा छा आहे यार मिठो ई गोश्त आहे सुभाणे अंगारो गोश्त बंदि थी वियो आहे हर गोश्त बंदि आहे दुकान बंदि किथां मुंहिंजो तूं कैमरा स्टार्ट कर कि घणा कुता अची मिड़ई 2 टे 4 मुंहिंजो 4 5 खां वधीक ईंदा मुंहिंजो तूं कैमरा ओके कर ॾलो जेको हीअ न इन जे ॾलो बीहारे मूंखे हिते विहारियो माइक मूंखे हेठि रखो हथ में ऐं कैमरा पोइ कुता मिंट हाणे ईअं करे माइक मुंहिंजो हथ में मुंहिंजो हाणे कैमरा इशारो गुलाम हैदर सिद्दीकी ईअं इशारो ॾिनो मूंखे कुतो को हितां आयो को हितां आयो को हितां आयो हितां ईअं की चए बसि ओके 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 यार वाह 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 जी दोस्तों इन जे असांजे अॼु जे हिन एक्सक्लूसिव इंटरव्यू वक़्तु पंहिंजी पुॼाणींदे पहुतो इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम उस्ताद कादिर बख्श मिठू सां उन्हनि जे ई चैनल ते तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं अल्लाह दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा